अमली तौर ते सिंध जी नेटवर्किंग जो प्रोसेस तमामु भरपूर नमूने सां 8 महीननि में तैयार थी आयो ऐं सॼी सिंध उथली पई, ख़ुसूसन उन वक़्तु उथली पई जॾहिं वकील 17 तारीख़ ते निकिता, 18 तारीख़ ते धरणियूं आयूं त जेको मुख़्तलिफ़ शहरनि ज़िलनि में लॻो पिए उन्हनि माण्हुनि में अॻई जोश जज़्बो मौजूदु हो, पर उहो सॼो इन जुरत मैनेज कयूं। पर वक़्त जा हुकुमरान इहो चवंदा रहिया कैनाल न ठहण ॾींदासीं, ख़ुसूसन पाकिस्तान पीपल्स पार्टी सन। सो पर ख़बर पई त इहे लिखी ॾेई 18 ॾींहं उन जो हिकिड़ो मरहलो पूरो थियो आहे। हुननि जा 2 मुतालबा हुआ, सिंधु दरिया बचायो कमेटी जा बि 2 मुतालबा हुआ साॻा। हिकु 6 कैनाल या नवां कैनाल, 6 कैनाल ऐं नवां कैनाल उन खां वधीक ठहणु नामंज़ूर। ऐं हिकिड़ो ॿियो नुक़्तो हो, उन लाइ ॾिनल ज़मीनूं जेके सिंध गवर्नमेंट ॾिनियूं आहिनि कंपनी सरकार खे, कंपनियुनि खे लीज़ ते, लॉन्ग टर्म लीज़ ते, इहे असांजे ईंदड़ नसलुनि जी अमानत आहे या वापसि वरितियूं आहिनि। कल्ह जेको CCI में फ़ैसिलो थियो जंहिंमें कुझु अॻु भराई थी ऐं मामला कैनालनि जा मामला पोइ ते थी विया। जेको यकदमि हुआ उहे वरी चयो वियो त अञा जांच पड़ताल करे सर्वेस ठाहे कमेटी ठाहे पोइ हल कंदासीं। असांखे शक न, असांखे तमामु घणो शक आहे, असांखे अञा इम्कान आहिनि 6 महीननि खां पोइ या 12 महीननि खां पोइ वरी बि ए ख़दशा कनि था, छो त कालाबाग डैम 15 साल वरी रिपीट कंदा रहिया, तीअं ही बि असांखे ख़दशो आहे त हे कंदा। पर इंशाल्लाह जे कंदा त इन खां वधीक मुंहुं तोड़ जवाबु सिंध जो माण्हू ॾींदो। 2 ज़मीनुनि जे मामले खे CCI एड्रेस न कयो, उन करे यकीनी तौर ते असां सिंध दरिया बचायो तहरीक जो बि नुक़्तो आहे ऐं असांजो इजलास सुभाणे मूं सॾायो आहे 30 तारीख़ ते कराचीअ में। सिंधु दरिया बचायो तहरीक जी गॾिजाणी थींदी, उन ते हिकमत में ठाहींदासूं। पर इहो ॿियो नुक़्तो जेको आहे, पहिरें नुक़्ते ते बि जेको आरज़ी ख़तमु थियो आहे इनखे मुस्तक़िल ख़तमु कीअं कंदासूं, उन लाइ हिकमत अमली कंदासूं। 2 जेको ज़मीनुनि जे मामले खे एड्रेस न कयो वियो आहे, न ॻाल्हायो वियो आहे उन ते, त उनखे उनजे लाइ का मरहलावार या तेज़ का तहरीक हलाइण जी रिथा करी। उन करे असां सिंध यूनाइटेड पार्टी मुख़्तलिफ़ हिकिड़ो त 30 अप्रैल 2025 ते कराचीअ में सिंधु दरिया बचायो तहरीक जी गॾिजाणी, 2 असां ज़मीनुनि जे मामले ते सिंध यूनाइटेड पार्टी सम्झे थी त हिन वक़्त ते पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि को बि जवाज़ न आहे। हिकदमि सिंध जी कैबिनेट फ़ैसिलो करे ऐं जेके बि ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में ज़मीन ॾिनल आहिनि उनखे हिकदमि कैंसिल करण जो, सभिनी खे कैंसिल करण जो ऑर्डर करे, इहा असांजी घुर आहे। उन जे लाइ असां एहतिजाजी तहरीक हलाईंदासूं। पहिरें मरहले में 7 मई 2025 ते बदीन खां असीं रैली कढंदासूं। बदीन खां वेंदी गोलाड़ची खां वेंदी अहमद राजो। ही उहा यूनियन काउंसिल आहे जेका हिंदुस्तान सां बि बॉर्डरिंग आहे ऐं गोलाड़ची जी हिकिड़ी कुंड वारी सामुंडी पटीअ वारी यूनियन काउंसिल आहे जिते ज़मीनुनि जी अलॉटमेंट थी आहे। सिंध में अलॉटमेंट थी आहे, दादू में, बदीन में, उमरकोट, सांगड़, खैरपुर, घोटकी ऐं ख़बर न आहे केतिरनि ज़िलनि में, पर इहे ज़ाहिर थी चुकियूं आहिनि। ॿुधो त कश्मीर में थी आहे। उन करे उनजी पहिरीं निशानदेही तौर ते उते असीं जलसो कंदासूं अहमद राजो में जिते ज़मीन अलॉट थियूं। उन करे असां पहिरें मरहले में वधीक असां पंहिंजे सिंध दरिया बचायो तहरीक प्लस असांजा वकील भाउ जेके अॼु घणो करे या सुभाणे असांजी मुलाक़ात थींदी, जेका क़यादत आहे, छो त असांजी मुशावरती काउंसिल में असीं पाण सां सहकारी आहियूं। हीअ जॾहिं का
वकीलनि जे धरणे जी कॉल हुई, सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक ॿई उन सां भरपूर मुआविन जो किरदारु अदा कयोसीं। सिंध यूनाइटेड पार्टी पोयनि 12 ॾींहंनि में असांजी मर्कज़ी क़यादत पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं मुस्तक़िल तौर ते कुझु न कुझु तइदाद में पंहिंजी सॼी कैंप ठाहे ऐं लाॻी थी वेठी रही उन वर्करनि समेत। सो उन करे असां पंहिंजनि इतिहादनि सां सहकारी ऐं SUP जे प्लेटफॉर्म तां ही पहिरीं रैली कढी रहिया आहियूं ऐं वरी जेकॾहिं सिंधु दरिया बचाव कमेटी जा सुभाणे फ़ैसिला आया त वधीक उनखे ॾिसंदासूं ऐं इनशाला हीअ तहरीक मजमूई तौर ते सिंध यूनाइटेड पार्टी 4 नुक़्तनि ते तहरीक हलाए थी। हिकिड़ो ज़मीन, ॿियो पाणी, जो साहिल माना सामूंडी पट्टी या समुंड ऐं वसाइल माना असांजा कुदरती वसीला। उन करे इन्हनि 4 नुक़्तनि खे खणी असीं फील्ड में लहूं था। असांखे ऐं माण्हुनि जी आगाही मुहिम खां वठी असीं उन्हनि खे तहरीक जो रूप ॾियणु चाहियूं था जीअं असीं पंहिंजे वतन खे पंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ करे सघूं ऐं तरक़ीअ जो रस्तो ॾेखारे सघूं। महिरबानी। तारीख़ ते 10 मई 2025 ते जलसो कयो हैदराबाद। ॿुधायां पियो इतिहादनि पारां और ॿुधायां पियो सिंध यूनाइटेड पार्टी उनजो मुख आहे, पर तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जी क़यादत सॼी 4 सूबनि मां ईंदी। पंजाब मां पंहिंजनि PTI, PMAP माना पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी, बलोचिस्तान नेशनल पार्टी, मुत्तहिदा वहदतुल मुस्लिमीन, जमियत उलमाए इस्लाम शेरानी ग्रुप, फजल रहमान ग्रुप, शेरानी ग्रुप ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जंहिंमें ई मर्ज थी PTI। इन्हनि जमायतुनि जी क़यादत बलोचिस्तान, सरहद ऐं पंजाब मां ईंदी। उन्हनि खे उनखे इनवाइट कंदासूं। असांजो मौज़ू पाणी ज़मीन हूंदो, पर छो त हुनजो वसी आहे उन में 4 सूबनि जा मामलनि खे बि एड्रेस कयो वेंदो ऐं आइन खां मावराए आइन जेके पोयनि 3 सालनि में क़दम खयां विया आहिनि उन्हनि खे वापसि कराइण, साफ़ शफ़ाफ इलेक्शन कराइण, छो त जाली इलेक्शन ऐं जेका मुल्क जो सौदो कयल आहे इन जो ख़ात्मो ऐं शफ़ाफ इलेक्शन कराइण जी घुर करणु, इहे सभु एजेंडा हूंदियूं जिन जो इब्तिदा संदु खां था कयूं। महिरबानी। ॿी शइ आहे पोइ थियण ॿी शइ आहे मूं लफ़्ज़ तव्हां गॾु ॾिसो वाटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट जेको हो 7 फरवरी 2024 ते ॾिनो वियो त पाणी आहे सिस्टम में, उनखे ख़तमु कयो। उन करे चोलिस्तान कैनाल लाइ वरी नए सिर्फ़ अप्लाई करणो पवंदो, न त न थींदी। हिकु चोलिस्तान मरोड़, चोलिस्तान कैनाल एंड सिस्टम मां 2 कैनाल आहिनि, हिकिड़े कैनाल में 3 आहिनि। 2 त हिकिड़ो इहो, ॿियो हिकिड़ी कमेटी ठाही वई आहे जेका माहौलियात, ज़राअत ऐं पाणी उनजे एनालिसिस कंदी ऐं पोइ पंहिंजी रिपोर्ट ॾींदी। असीं था चऊं त इहा मुशावरती कमेटी हुजे, जेकॾहिं इहा फ़ैसिला कोन आहे असीं हिनखे रद्द था कयूं। उहा कमेटी जेका असांजे मौजूदा असां वटि इरिगेशन डिपार्टमेंट आहिनि, असां वटि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट आहिनि। नऊं हथरादू जीअं SIC ठाहियो वियो, सॼी मुल्क जी मिल्कियत ख़तमु, वरी का हथरादू अहिड़ी का कमेटी ठाही वञे जंहिंजा TORs नथा ज़ाहिर थियनि त पोइ असीं ॾिसंदासीं। उन करे नए सिर जांच पड़ताल करे पोइ रिथा कंदा। असां त सिधी सही आहे, छा फार्मूला ठाहियूं जॾहिं पाणी आहे ई कोन, पाणी आहे कोन, पर पाणी खोट आहे ऐं सिंधु नदीअ जो डेल्टा तबाह पई थिए, हेठि पाणी नथो वञे, सिंध जे मजमूई सिस्टम में 30 एकड़ो खोट थी अचे। इन मामले में को कैनाल नथो ठही सघे, पर इहा कमेटीअ जी रखी वई आहे ऐं असीं सम्झूं पिया त जुज़वी हल निकिता आहिनि, पर
असीं मुबारकबाद था ॾियूं वकीलनि खे जिन जुरत महिनत करे इहो इनिशिएटिव वरितो ऐं पोइ सभिनी सियासी समाजी तंज़ीमूं त चयो पर आम मख़लूक ख़ल्क़ ख़ुदा निकिरी पई ऐं क़ौमी ॿधीअ जो इज़हार पंहिंजे नदीअ सिंध जे माण्हुनि खे गॾे छॾियो ऐं क़ौमी ॿधीअ जो इज़हार सॼे नए नुस्ल करे छॾियो ऐं उन करे आउं सम्झां पियो त इन खां वधीक मूं वटि कोन्हे छो त असीं वधीक ॾिसंदासूं हिननि जे मरहलावार कहिड़ी तहरीक आहे पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं असांजी बदनीयती आहे जो जेकॾहिं हू ज़मीनूं कैंसिल नथा कनि ज़मीनूं नथा कैंसिल कनि त हुनखे आसरो ॾिनो अथनि तव्हांखे वरी कैनाल ॾींदासूं कि ज़मीनूं भले तव्हां वटि पइजनि उन करे ज़मीनूं कैंसिल करणी पवंदी देखें हमारी इज्तिमाई राय है पहले तो सिर्फ सिंध की थी लेकिन अब पंजाब के भी आबादगार निकले हैं कि पाकिस्तान में नई कमांड एरिया नहीं निकलनी चाहिए जितनी जमीन है उसमें शॉर्टफॉल है इन्होंने जो जमीन अलॉट की है ये नई कमांड एरिया में की है जो मैंने अजला की पहले बताई कि घोटकी खैरपुर सांगड़ उमरकोट बदीन दादू ये सारी नॉन कमांड एरिया है जहां पे नहरें बनेंगी और नहरों का प्रपोजल क्या है वो तो कैनाल खत्म होंगे अभी से मौजूदा हमारा जो नहरी निजाम है उसमें से उनको निकालने का इसने सोचा है हम इसके खिलाफ रेजिस्ट करेंगे तो नए कैनाल से आप जमीन आबाद करें या पुराने सिस्टम से ले जाएं लेकिन तबाही तो हमारे मौजूदा सिस्टम की होगी और ये जो स्ट्रेटेजिक कैनाल्स बनेंगे जो इनको देंगे वो 12 महीने बहेंगे और हमारी शाखें बंद होंगी तो ये उनको वापस लेना पड़ेगा और ये उनका दुरुस्त रवैया नहीं है पहिरीं माण्हुनि खे धोखो ॾियण लाइ जलसा ऐं जुलूस कढियूं माण्हू थधा थियनि माण्हू थधा न थिया हाणे वरी आहे त भला वरी 6-8 महीना करे वरी का साज़िश हूंदी त वरी हिनखे कंदासूं आसरनि में त बनियूं ॾियण सो प्राइवेट कंपनियुनि खे ॾिनियूं अथनि असीं त चऊं इहो सबबु बणिबो अॻिते कैनाल या शाखूं ठाहिण जो उन करे इनखे आउं सम्झां पियो त हिननि जी बदनीयती आहे उन करे ई ज़मीनुनि कैंसिल करण जो फ़ैसिलो न कयो अथनि इंशाल्लाह वकीलनि खे शाबस आहे जेतिरो बि जिदोजहद कयूं उन में ओतिरी जेका सक्सेस थी पर इंशाल्लाह इन जे लाइ सिंधु दरिया बचाव कमेटी सिंध पार्टी ॿियनि पार्टियुनि सां गॾिजी जिदोजहद कंदी ऐं इंशाल्लाह कोशिश कंदासूं त असांजे मुशावरती काउंसिल में वकील शागिर्द ॿिया था अचनि उनखे शामिल करे ऐं उन पंहिंजूं ज़मीनूं बचाए